दिन वेझो वाटर कोर्स में नौजवान जो लाश हथायो है। गोठ खान जुणे जो भरसा 30 वरे जे सज्जाद मल्हा जो लाश वाटर कोर्स में हथायो। इतला ते पुलिस नौजवान जो मर्द अस्पताल मुंतकिल कर छड़ियो। वारसन जो चवण है त नौजवान मिर्गी जो मरीज हो वाटर कोर्स में किरी फौत थयो है। खबर के हवाले से अवां खे एक भेरो ॿीहर आगाह कंदालूं। नातिन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। बदीन खां बदीन वेझो वाटर कोर्स में नौजवान जो लाश हथायो है। गोठ खान जुणे जो भरसा 30 वरे जे सज्जाद मल्हा जो लाश वाटर कोर्स में हथायो है। इतला ते पुलिस नौजवान जो मर्द अस्पताल मुंतकिल कर छड़ियो। वारसन जो चवण है त नौजवान मिर्गी जो मरीज हो वाटर कोर्स में किरी फौत थयो है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे एक ॿीहर आगाह कंदालूं। बदीन वेझो वाटर कोर्स में नौजवान जो लाश हथायो है। गोठ खान जुणे जो भरसा 30 वरे जे सज्जाद मल्हा जो लाश वाटर कोर्स में हथायो है। इतला ते पुलिस नौजवान जो मर्द अस्पताल मुंतकिल कर छड़ियो। वारसन जो चवण है त नौजवान मिर्गी जो मरीज हो वाटर कोर्स में किरी फौत थयो है। इन हवाले से वधिक तफसील वारो कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर अली मोहम्मद शहानी असां सां लाइन ते मौजूद है। जी अली मोहम्मद, अपडेट कजो, वधिक छा तफसील आहिनि? हाँ जी अजीज मनवर ॿुधाईंदो हलां त खोसकी थाणे जे हद में गोठ जानी जुणे जो वेझो मिर्गी जे मर्ज़ में मुब्तला सजाद मल्हा जेको वाटर कोर्स में ॿुॾी फौत थी वियो आहे। वारसन जो चवण आहे त कुझु ॾींहंनि खां वठी असांजो नौजवान जेको गुम थी वियो हो, जंहिंजो जेको आहे लाश वाटर मां मिलियो आहे ऐं हू मिर्गी जे मर्ज़ में मुब्तला हो। ॿिए तरफ़ पुलिस जेको आहे लाश तहवील में वठी अस्पताल जेका उन मुंतकिल करे छॾियो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको लाश आहे वारसन हवाले कयो वेंदो। जी अली मोहम्मद, अपडेट करने लाइ अवां जी वॾी महिरबानी।